जो टाइम हुयो 6:30 थियनि पिया। तंहिं में असां घर वेठा हुआसीं। मुंहिंजो नंढड़ो ॿाहिरां रड़ियूं कयईं जो रिहा कयईं त वरी मां पंहिंजे भाउ खे नादर शाह खे चयमि त मुंहिंजे पुट जूं रड़ियूं छो थियूं अचनि। त तंहिं ते हिन तमामु घणियूं रड़ियूं कयूं। मां बि भॻमि बुरको खणी त मुंहिंजो भाउ बि नादर शाह भॻो। उते जो वियासीं त ॾिठोसीं त हे छोकिरो मिठल शाह जेको आहे सैयद आहे, उन मुंहिंजे पुट खे वतियूं बीठो आहे, कुहाड़ी बि हथ में हुयसि। जीअं असां छॾायोसीं त रड़ियूं कयूंसीं त ओॾां परियां अशफ़ाक़ बीठो हुयो, अबड़ो आहे। काफ़ी माण्हू बीठा हुआ पर अशफ़ाक़ अबड़ो घणो भॼंदो आयो, असांजे वेझो आयो। कुहाड़ी बि उन घणी खसी ऐं मूंखे त सफ़ा मथे ते हणे पियो असली। उन खसी पोइ उन खां पोइ वरी हिन खां मां गेलियूं अचां पई ऐं मुंहिंजो भाउ नादर शाह गेली अचेसि पियो थाणे ते। त अशफ़ाक़ चयो त तव्हां हथु कढोसि अमड़, मां वतियूं थो हलां। जॾहिं मां वतियूं आयुमि मां हथु कढियुमि हिननि जे चवण ते त हे अलम ताईं आयो त हे भॻो वियो। गाहे जो आहे, ॻोठाणो आहे, असांजो माइटु न आहे, ॻोठ जो आहे, ॻोठ जो आहे। कब्रिस्तान ते पंहिंजे ते बीठो हुयो परियां। मां हथु कढियो पोइ उन माना उन मूंखे इहो ई लॻे थो त उहो मुलविस हुयो उन में, उन ई भॼायो हथ राधो। भॼी जॾहिं वियो त वरी मूंखां भॼी वियो पंहिंजे घर ॾे परते। मां पुलिस खे बि तमामु घणियूं रड़ियूं कयमि त पुलिस बि वेझो न पियो अचे। आम साम्हूं हिकिड़ो बीठो हुयो, उहो बि न पियो अचे, न आयो, कोई बि न आयो। ख़ल्क़ अवाम घणो बीठो हुयो। जंहिं ते वरी अशफ़ाक़ कुहाड़ी खणी भॻो पियो वञे। मां चयोमांसि हेतिरो मसइलो थियो आहे तूं कुहाड़ी छो थो खणी वञे। पोइ उन ते हिकिड़ो माण्हू 2-3 ॿिया बीठा हुआ, उन चयो अमड़ खे कुहाड़ी ॾे। जॾहिं हेॾो वाक़ियो थियो आहे त तूं कुहाड़ी छो थो खणी वञे। पोइ हिते अशफ़ाक़ कुहाड़ी फिटी कई। मां थाणे ते वियमि, मुंहिंजो भाउ नादर शाह, मुंहिंजो नंढड़ो, मां ॿार खणी वियमि। मुंहिंजो घर वारो न हुयो, उहो शहर ॾे हुयो। असांजे थाणो जेको आहे असांजे पोयां आहे, असांजो अॻियां घरु आहे, थाणो पोयां आहे असांजे। असां वियासीं हुनजे भरिसां ई, सूबेदार साहिबु न हो, बाक़ी वॾो मुंशी वेठो हो, महमद ख़ान वेठो हुयो। माना असांजी हिकु ई न ॿुधऊं। उन खां बाद में पोइ मुंहिंजो घर वारो आयो, असां चुप करे वेही रहियासीं। वरी राति थी, वरी हे 5 माण्हू आया हिननि जा, मिठल शाह, नसीर शाह, रोशन शाह, 2 माण्हू ॿिया हुया। उहे बि असां सां विढ़िया अची। चयूं त हाणे जेको मामिलो थियो आहे हिनखे हिते ई ख़तमु कयो, हिते ई ख़तमु कयो। असां चयोसीं अॻु बि असांजो वाक़ियो थियो, मुंहिंजे भाउ जो पुटु तव्हां खणायो, हाणे बि मुंहिंजो पुटु हिकिड़ो ई आहे जेको तव्हां मारियो था। छा कहिड़े ॾोह सां पाण मारियो। बसि चई हिते ख़तमु कयो, न त तव्हांखे बि हिते गभा मारे ख़तमु करे ईंदासीं। इहो बयानु आहे। मां हेॾो अचां पोइ शइ वठी, हाणे इहो वेठो हुयो लिकी ॿ मूंखे इहो वताईं, चई भई चुप कर, भई रड़ी न कजां। मां हिकु रड़ कई, हाणे 2 ॼणा भॼी विया। हिकिड़ो बीठो हुयो, कुहाड़ी कंध ते रखियईं। पोइ मुंहिंजी अम्मी आई ऐं मुंहिंजो भाउ आयो। मूंखे गीलियूं वियो त गीले वियो। पोइ मुंहिंजी अम्मी ऐं भाउ आयो। पोइ इशफ़ाक़ छॾायो, इशफ़ाक़ कुहाड़ी खणी छॾायोसि। इशफ़ाक़ इहो माण्हू भॼी रहियो आहे। 3 माण्हू जेके आहिनि, इहे मतिलबु 2 माण्हू जेके नाम मालूम आहिनि, 3 माण्हू मुंहिंजे मथां एफआईआर कटी वञे। राति वियासीं, कल्ह असांजे कढ पियो न वरी, कल्ह वरी हे मुंहिंजो नंढड़ो ऐं ॿार किलो ऐं हिकिड़ी वॾी हुअ अथसि इहा छा हुयसि, इहा कारा ई हुयसि, बर्फ़ वारियूं। इहे मुंहिंजे बचनि खे हितां वठी कढ पियो आहे। टिशा खे ते मोटरसाइकिल ते बि कढ पियो अथनि। उन खां पोइ मुंहिंजा राति जो ॿार 9 बजे मोटी आया आहिनि। 10 केसर छोकिरो जेको आहे भतीजे जो, उहो हिते कार ते छॾे वियो अथनि। उन खां पोइ असां वरी ॿिए थाणे ते विया आहियूं। बाबा हे न रोज़ु रोज़ु तव्हां असांखे हुनखे वठो नथा। राति पोइ 10 बजे हुनखे वठी आया आहिनि, पर विहारियूं कुर्सीअ ते वेठा अथसि, न को न लाकअप में आहे, न छा आहे, ॿाहिरि वेठो आहे। हेॾो असां सां वाक़ियो, मुंहिंजो पुटु मारे चुको हुयो। हीअ कुहाड़ी इन जी सबूत आहे जेकी असां वटि आहे। हीअ मुंहिंजे पुट खे जेकी मुंडीअ ते रखी वेठो आहे, हीअ कुहाड़ी इन जो सबूत आहे। असांजो एसपीअ खे, DIG खे, साईं पीर मोहम्मद शाह खे अर्ज़ु आहे त इन्हनि 3 चइनी जे मथां एफआईआर कटे इनखे चालान कयो वञे। इन में बि इहे ई अदा मुलविस हुया। मिठल शाही सां ॻोई असांखे ईअं ई महसूसु थियो त इहो ई हुयो। ऐं रोशन शाह हुयो, नसीर शाह हुयो, शाह जो पुटु ग़ुलाम शाह, ॾाढो परेशान हुयासीं। मिट हुयो ग़ुलाम शाह जो पुटु हुयो, उहो बि माना इन्हनि ई कयो हुयो। पोइ पैसा असां खां वठी ऐं माना छॾे ॾिनऊं। हिननि जो इहो ई वारदात हूंदी आहे, इहे ई कमकार हूंदा आहिनि। असांजो मुतालबो इहो ई आहे त इहे गिरफ़्तार थियनि। हिकिड़ो आहे सो बि माना वेठो आहे कुर्सियुनि ते, धमकियूं ॾियाराइनि था। हाणे बि मुंहिंजे माउ ॾे वियो आहे, हाणे बि मुंहिंजे माउ ॾे वियो, पुलिस राब्तो न कयो आहे। मां सूबेदार साहिब खे हथ ॿधी अर्ज़ु कयो, तव्हां हेतिरो मूंसां वाक़ियो थियो आहे, तव्हां हिन खे न छॾियो, मुंहिंजी एफआईआर कटियो वञे।
हुन चयो राति त ठीकु आहे मां FIR कटींदुमि हिन वटि ताईं वेठो आहे मां वियमि ॾिठुमि सूबेदार साहिबु कोन हो पर हो जेको आहे मिठल शाह उहो कुर्सीअ ते वेठो हुयो कोई बि न आयो आहे संठा ॿार पुलिस हुनखे विहारी वेठी आहे ॼण को ॼण कैदी त न आहे को ॼण को थाणे जो को माण्हू ई आहे ॼण पंहिंजो रखियल को असां ईअं त चाहियूं त इन जे मथां FIR थिए इन जो जेको ॿियो बि भाउ आहे इन जो पीउ आहे उहे असांखे अञा ताईं धमकियूं था ॾियनि त तुंहिंजे पुट खे असां हितां टपे कयो थो हितां ई गुम करे छॾींदासीं मारे लोड़े छॾींदासीं त अॻे चकर बि असां ॾिसो था त कुंवारी ने सभु था त ज़ोरीअ छॾायो आहे असां